खुलियो मूंखे न मारियो मूंखे न मारियो छोकरा जे करे पांजी जिंदगी प्यारी अथई तो पांजे पी दे फोन कर पांजे पी दे फोन तो असा के पूरा घणा भाई वारो लियाकत एक एडी टेमा पूरा 3 लाख रुपया खपन तो जी असा हाई लेवल जो मोबाइल वठी सोशल मीडिया ते वायरल थी वञो 3 लाख रुपया पी को वठी दे न त पयो हिते साग ऐं पली खाईंदे ना मज़ो नथो अचे अरे ना कीअं मार कयां 3 ॾींहं मुंहिंजो बच्चो सोयल मां को परे मिला है पी जो नंबर मोबाइल मां थो ॾियां रोइजासी रड़ियूं कजासी तो बाबा मुखे बचाए मां ज़ालमन जे हथ थी वियो नंबर ॿुधाए 031 0301 033 033 56 1765 ठीक हाणे खबर पवंदी इन्ही के मीर नालो थी न पीजो मीरड़ी के हाणे खबर पवंदी ते कीअं धाड़ेलन सां थो उचाए हेलो अबे मैं कालिया बात कर रहा हूँ केर गालिया मामा सा सिंधी में ॻाल्हाए हाँ कालिया अबे तेरा जो बच्चा है वो हमारे कब्जे में है काथे आ ट्रोडी गोडी तो वटा हाँ मैंने उसको अगवा किया है ज्यादा चालाकी मत करना वैसे भी ये नंबर मेरे नाम पे नहीं है किसी और के नाम पे है अगर आप ट्रेस कराओगे तो वो गरीब पकड़ा जाएगा जिसकी मोबाइल हमने छीनी है जल्दी से हमारे 3 लाख दो 3 लाख रुपया मांगे पक नथी दे दे मां ॻाल्हायां अच्छा बात करेगा हम झूठे डाकू नहीं है बेटे हमने आपको बेटे को अगवा किया है बात करो अपने बेटे से अब मूंखे बचाए दाली मूंखे मारे छॾींदा अरे मुंह पे शेक जा पुट मोबाइल काथे रखे वियो मांखे 3 ॾींहं आराम ई नथो अचे छा टीवी जे पोयां मोबाइल पई थी हाँ टीवी जे पोयों हाँ ठीक है अरे बीत तो का जवाब मिर्खी मोबाइल लबी वयो टीवी जे पोयों रखी दे हाणे खणी वई टिकटॉक भरे करे तो के पुत जो घंटी ना है वरी मोबाइल की घंटी अब मोबाइल कटे हो काल हेलो हेलो साढ़े पुछा कराई पियो मोबाइल चवे पियो काथे पई अचे तू जो फिक्र न हो मोबाइल जो फिक्र हो इहो थी न पी 3 ॾींहं तोखे अगवा कयो आहे त तूं ची पुछा न करे पियो वरी मोबाइल काथे पई आहे अफ़सोस साड़े पी ते
न बचा। ये 3 लख भी न बचा, मांखे लगे तो न मिलता। शाम ताईं तोखे रखां थो हिते, शाम ताईं ॾिसां मता मोबाइल वठी कंहिंजे फोन बोन करे। खुदा जी का मार पवेसि। ॾिसो अबा हाणे तव्हां हालत औलाद जो ॻणती न अथसि, वरी हिनखे टिकटॉक जो ॻणती आहे। ख़ुदा हिन टिकटॉक वारनि खे मार पए छा त टिकटॉक त ख़ानू ख़राबु माण्हुनि जो करे छॾियो आहे। ख़ुदा जी का दुआ थिएसि साल औलाद जी ॻणती न अथसि।